असांजो त भाग भलो आ, असांजे ते वॾो अहसान आ जो असांखे सुहिणे रोज़े वारे जो दर नसीब थियो आ। असां सुबुह शाम चवंदा आहियूं ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह जी तवार हूंदी आ। मदीने वारे साईं फरमायो जन ला इलाहा इल्लल्लाह चयो जन्नती आ। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, ए आहिनि सुहिणे हबीब जे मोहब्बत जूं ॻाल्हियूं जो रसूलुल्लाह जी दरबार में जेको अचे शिकार करण अचे पर पाण शिकार थो वञे। शिकारी रसूल करीम जी दरबार में अचनि ऐं पाण शिकार थो वञनि। वॾा वॾा ख़्याल रखी ईंदा आहियूं त असां मुस्तफ़ा खे हाराईंदासीं। छा हार ॾियूं, अल्लाह जे रसूल खे हार ॾियूं। पर मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, उन जवान खे केरु शिकस्त ॾे जंहिंखे रब फतह करे, जंहिंखे अल्लाह शोभ ॾे, जंहिंखे अल्लाह खटाए, उनखे केरु हाराए नथो सघे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, आया वॾा शिकार